रते देरों में सुन्नी राब्ता काउंसिल तरफा 22 जमादुल सानी योम वफात खलीफा अव्वल सैयदना अबू बकर सिद्दीक ते आम मोकल न करण खिलाफ मरकजी मस्जिद उम्मे आयशा सिद्दीका खां मौलाना अब्दुल गफ्फार ब्रोही, गुलाम सिद्दीक, जान ब्रोही, मुजाहिद ब्राहवी, नादिर हुसैन सिद्दीकी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में रैली कढी वई, जंहिंमें वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। जुलूस में शरीक माण्हुनि जे हथनि में झंडा, प्ले कार्ड ऐं बैनर्स हुआ, जिन ते मोकल कयो योम वफात सैयदना सिद्दीक अकबर जे मौक़े ते मोकल लिखियल हो। जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो रतो देरो नेशनल प्रेस क्लब पहुतो, जिते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजो मुल्क पाकिस्तान इस्लाम जे नाले ते आज़ाद थियो, पर हिते इस्लामी शख़्सियात ख़ुसूसन खुलफाए राशिदीन खे हिक सोचियल सम्झियल साज़िश तहत नज़रअंदाज कयो थो वञे। हुकूमत पाकिस्तान खां असांजो मुतालबो आहे त खुलफाए राशिदीन जे ॾिहाड़नि ते आम मोकल जो ऐलान करे इलेक्ट्रॉनिक्स ऐं प्रिंट मीडिया ते ख़ुसूसी प्रोग्राम हलराया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची